तेम ख़बर है अवां से शेयर करियो पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जे ॾिहाड़े ते जारी कयल पैगाम में चयो आहे त पीपल्स पार्टी खे जमहूरियत ते पुख़्तो यकीन आहे, कंहिं बि क़ुर्बानीअ खां पोइ ते न हटंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जमहूरियत बावकार ऐं मज़हब मुआशरे जी ज़मानत आहे, अहिड़ी रोशनी आहे जेका तरक़ीअ जूं मंज़िलूं रोशन करे थी। पीपल्स पार्टी जे जियालनि जमहूरियत लाइ जेलूं काटियूं ऐं जिस्म ते कोड़ा बर्दाश्त कया। अॼु नौजवाननि जो दौरु आहे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि नौजवान क़यादत आहे। हिकु भेरो ॿीहर अनाज जी नाग कंदासीं अवां खे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जे ॾिहाड़े ते जारी कयल पैगाम में चयो आहे त पीपल्स पार्टी खे जमहूरियत ते पुख़्तो यकीन आहे, कंहिं बि क़ुर्बानी खां पोइ ते न हटंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जमहूरियत बावकार ऐं मज़हब मुआशरे जी ज़मानत आहे, अहिड़ी रोशनी आहे जेका तरक़ीअ जूं मंज़िलूं रोशन करे थी। पीपल्स पार्टी जे जियालनि जमहूरियत लाइ जेलूं काटियूं ऐं जिस्म ते कोड़ा बि बर्दाश्त कया।